हिकिड़े यूनिक सफ़र ते निकिता आहियूं। सफ़र को वॾो परे कोन्हे, लंडन जे अंदरि ई आहे ऐं हिकिड़ी जॻह तव्हांखे घुमण लाइ वठी हलूं पिया जेका अॼु खां पहिरीं शायदि कीअं ॾेखारी हुजे या उन जी वीडियोज़ इंटरनेट ते मौजूदु हुजनि। तमामु यूनिक इनफरादी जॻह आहे ऐं ही व्लॉग सिंधी में शायदि इन जॻह जो बि पहिरियों व्लॉग थियण वञी रहियो आहे। जीअं जीअं असां अॻिते वधूं था तव्हांखे उन एरिया जे बारे में ॿुधाईंदा हलूं था। अचो त सफ़र जी शुरूआत कयूं। अॼु असां हिकिड़े इंतिहाई इनफरादी जॻह ते आया आहियूं जिथे दुनिया जो टाइम ग़लति न चइजे त स्टार्ट थींदो आहे। असां हमेशह BBC में इन टाइम खे ॿुधण लाइ बेक़रार हूंदा हुआसीं, जंहिंमें जॾहिं BBC रेडियो ते ईंदो त हींअर ग्रीनविच में राति जा 8 थिया आहिनि। ही आहे रॉयल ऑब्जर्वेटरी ग्रीनविच, जिथे दुनिया जे टाइम वक़्तु स्टार्ट थियण जो घड़ियाल लॻल आहे। जीअं घड़ियाल जी बेस ते दुनिया जो टाइम मुतयन कयो वेंदो आहे। रॉयल ऑब्जर्वेटरी जी मेन एंट्रेंस जी निशानदेही करे पियो ही ऐं हिते एस्ट्रोनॉमी सेंटर बि आहे, प्लानेटोरियम बि आहे। उनजे अलावा मेरिडियन लाइन आहे। मेरिडियन लाइन बेसिकली जो इशारो जो करे पियो वो ॿुधाए थो त हिन साइड ते आहे। इहा ई उहा लाइन आहे जिथे शेफर्ड क्लॉक लॻल आहे। दोस्तों असां उन मंज़िल जे क़रीब पहुचण वारा आहियूं जिथे शेफर्ड क्लॉक आहे, जंहिंखे ग्रीनविच टाइम चयो वेंदो आहे। ही लंडन जो ऊचाई वारी जॻह ते मौजूदु आहे। असां हीअं थोरी देरि में उहो बि विज़िट कंदासीं मथां खां। ही आहे रॉयल ऑब्जर्वेटरी ग्रीनविच शेफर्ड क्लॉक ऐं हितां ग्रीनविच टाइम बि स्टार्ट थींदो आहे। दोस्तों ही शेफर्ड क्लॉक आहे ग्रीनविच मीन टाइम खे ज़ाहिर करण लाइ। ही दुनिया जो वो वाहिद टाइम क्लॉक आहे जिथां दुनिया जो टाइम स्टार्ट थिए थो। हिते दुनिया जो टाइम जेको आहे उहो ज़ीरो तस्वुरु कयो थो वञे ऐं ईस्टर्न साइड जो टाइम ऐं वेस्टर्न साइड जो टाइम हितां खां स्टार्ट थिए थो। जीअं असां चवंदा आहियूं त पाकिस्तान 5 कलाक अॻिते आहे या अमेरिका 4 कलाक 5 कलाक पोइते आहे। उन सॼे टाइम जी कैलकुलेशन हितां खां शुरू थींदी आहे। दोस्तों ग्रीनविच टाइम बेसिकली दुनिया में मुख़्तलिफ़ टाइम हूंदा, हर मुल्क जो पंहिंजो पंहिंजो टाइम हूंदो, कंहिंजो कोई हिसाब किताब कोन हूंदो। पोइ 1884 में अमेरिका में इहो मामिलो थियो वियो कि दुनिया जो को सेंट्रलाइज़ टाइम खे मुक़ररु कयो वञे। पोइ उन खां पोइ 1884 में काफ़ी दुनिया जे मुल्कनि गॾिजी करे दुनिया जे टाइम खे मुक़ररु कयो ऐं ग्रीनविच लंडन खे हुननि इहो दर्जो ॾिनो त टाइम जी स्टार्ट हितां थींदी ऐं हुननि दुनिया खे 24 हिस्सनि में तक़सीम कयो वियो। हर हिसे जो टाइम कलाक या प्लस में हो या अॻिते वधियो पियो या घटि थियो। ऐं उन खां पोइ दुनिया जो टाइम जो दारो मदार स्टार्ट थियो ऐं दुनिया के टाइमनि जे ज़ोन में तक़सीम कयो वियो। ही उहा लकीर ऐं ही उहो लाइन आहे जेका ईस्ट एंड वेस्ट के ज़ाहिर करे थी ऐं ही विच लाइन जेको आहे ज़ीरो उन जो
टाइम आहे ऐं जीअं साॼे पासे त हीउ ईस्ट अची थो वञे, खाॿे पासे वेस्ट अची थो वञे ऐं टाइम ईअं सां हिसाब किताब चेंज थिए थो। दुनिया के टाइम ज़ोन में हिन लकी जे ज़रिए माण्हू अलॻि कयो थो वञे। हीउ मुंहिंजो खाॿो जेको तव्हां साॼे पेर ॾिसो था ईस्ट में आहे ऐं हीउ जेको मुंहिंजो खाॿो पेर आहे इहो वेस्ट में आहे ऐं हीउ जेको विच वारी जेका स्टील लाइन अचे पई इहा 0 टाइम ते आहे जिथे ग्रीनविच जो टाइम स्टार्ट थिए थो, ग्रीनविच लंडन यूनाइटेड किंगडम जो। जेकर मां हिन पासे आहियां त मां ईस्टर्न टाइम जे ज़ोन में आहियां ऐं मां जेकर हिन साइड ते आहियां त वेस्टर्न टाइम जे ज़ोन में आहियां ऐं जेकर ॿिन्हिनि ते आहियां त माना हींअर मां ॿिन्हिनि टाइम जे ज़ोन में मौजूदु आहियां। हीअ तमामु इंट्रस्टिंग जॻह आहे जेका शायदि ई अॼु खां पहिरीं की तव्हांखे ॾेखारी या ॿुधाई हुजे, स्पेशली असांजी पंहिंजी ॿोली में। हीअ ॿुधाए पई त हिन पासे जेको आहे हीअ आहे ईस्ट ऐं हीअ आहे वेस्ट। वेस्ट जो मक़सदु आहे त यूरोप वारा मुल्क जिते टाइम किथे 5 कलाक अॻिते थींदो थो वञे ऐं हीअ ईस्ट में टाइम 5 कलाक घटि थींदो थो वञे। विच वारी जेका लाइन आहे उहा लाइन ॿुधाए थी त हिते 0 टाइम आहे, माना जेको दुनिया जो जेको टाइम आहे उहो स्टार्ट 0 खां स्टार्ट थियो 12 माना 12। हिन तरह वेंदासीं त उहो टाइम वधंदो वेंदो, 12 खां 1 थींदो वेंदो ऐं हिन तरह वेंदासीं त उहो टाइम घटि थींदो वेंदो जेके यूरोप जा इलाइक़ा आहिनि उन जे हिसाब सां या ॿियनि इलाइक़नि में सभु। हीअ उहा लाइन क्रॉस लाइन आहे कि त ग्रीनविच टाइम जो के डिस्ट्रीब्यूट कयो थो वञे त उन खां पोइ दुनिया जे टाइम खे उन हिसाब सां विरायो थो वञे। हीअ लंडन जो ख़ूबसूरत नज़ारो रॉयल ऑब्जर्वेटरी लंडन मां सेंट्रल लंडन जो नज़ारो आहे। तव्हां साम्हूं ॾिसंदो त तव्हांखे O2 एरिना नज़र ईंदो हिन साइड ते लंडन जो ॿिया हिसा नज़र ईंदा ऐं उन जे अलावा ही तव्हांखे सेंट्रल लंडन जी बिल्डिंगूं नज़र ईंदियूं। साम्हूं खां तव्हां वधीक गौर कंदो त तव्हांखे थेम्स रिवर नज़र ईंदो जेको लंडन जे शहर जे विच मां गुज़रंदो थो वञे ऐं लंडन खे ख़ूबसूरत बणाए थो। हेॾां हीअ जेको तव्हांखे टोपी नुमा नज़र अच्छी बिल्डिंग अचे थी हीअ O2 एरिना आहे जंहिंखे मिलीनियम जून जी दौर बि चयो वेंदो हुयो। लंडन जी ख़ूबसूरत बिल्डिंग आहे हिकिड़ी ख़ूबसूरत आहे, उन जे अंदरि ॿियनि शयूं आहिनि घुमण जहिड़ी। असां रॉयल ऑब्जर्वेटरी लंडन में आयल आहियूं जिते ग्रीनविच मीन टाइम स्टार्ट थींदो आहे। ग्रीनविच मीन टाइम उहो टाइम आहे जेको दुनिया खे मुख़्तलिफ़ हिस्सनि में तक़सीम करे थो। मौसम झुड़ जो आहे पर माण्हू ॾिसो कीअं पंहिंजी इंजॉयमेंट लाइ हिते आयल आहिनि ऐं रश जो अंदाज़ो तव्हां बेइंतहा कराए सघो था। माण्हुनि जो हुजूम आयल आहे दुनिया जो रॉयल ऑब्जर्वेटरी में ग्रीनविच जो टाइम ॾिसण लाइ। हिते दुनिया खे टाइम जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में तक़सीम कयो थो वञे। ही माण्हू रिलैक्स कनि पिया हिते ऐं साम्हूं तव्हांखे लंडन जो सेंट्रल लंडन जो नज़ारो करायो जिते हितां बहितरीनु ख़ूबसूरत नज़ारो नज़र अचे थो। जिथे जिथे नज़र पए थी उते माण्हू रिलैक्स कनि पिया। कंहिंखे का टेंशन परेशानी कान्हे का, हर को रिलैक्स थी करे लेटियो पियो आहे ॿारनि बच्चनि सां खाए पीए पियो ऐश पियो करे मज़ा पियो वठे। हीअ ॾिसो यूनियन जैक फड़के पियो मथे। रॉयल ऑब्जर्वेटरी ग्रीनविच बेसिकली हिन इलाइक़े जो नालो आहे जिते ग्रीनविच मीन टाइम दुनिया जो टाइम स्टार्ट थिए थो ऐं उनजी निशानदेही हितां खां शुरू थिए थी। जीअं मां पहिरीं ज़िक्र करे चुको आहियां त ग्रीनविच जो जेको टाइम आहे हीअ 1884 में मुख़्तलिफ़ दुनिया जा मुख़्तलिफ़ टाइमनि जे करे हर जॻह ते अलॻि अलॻि टाइम हूंदो। उनखे दुनिया जा मुल्क गॾिजी करे
हिकिड़ो टाइम जो मुतन करण लाइ हुन ग्रीनविच खे हितां जो सेंटर कराए करे 0 टाइम ॾींदा आहियूं, पोइ ईस्ट ऐं वेस्ट खे डिवाइड कयूं ऐं उन खां पोइ दुनिया खे 24 टाइम ज़ोन में तक़सीम कयो वियो। वेलिंगटन जेको हितां खां 12 कलाक जे टाइम ते तक़सीम थियो, जंहिंजो मक़सदु आहे हिते सुबुह जा 7 आहिनि त वेलिंगटन में शाम जा 7 थिया हूंदा। दोस्तों रश जो मंज़र तव्हां साम्हूं ॾिसो त हीउ सॼो रस्तो ॿिन्हिनि तरफ़नि सां गाॾियुनि सां भरियो पियो आहे पार्किंग लाइ, ऐं माण्हू हर कुन कुछ में वेठा आहिनि, माण्हू वॉक कंदा अचनि पिया, कुझु वञनि पिया। ऐं हीअ हिकिड़ी अट्रैक्शन आहे लंडन जे हिसाब सां, टूरिस्ट जे लाइ बेहद ख़ूबसूरत, जिते ग्रीनविच मीन टाइम स्टार्ट थिए थो। साम्हूं खां तव्हांखे शेफर्ड क्लॉक नज़र अचे थो, उहो दुनिया जो क्लॉक जिथां दुनिया जो टाइम जो मुतन थिए थो। ग्रीनविच मीन टाइम माना 0 टाइम हिते आहे, ऐं ईस्ट में ईस्टर्न टाइम शुरू थिए थो, वेस्ट में वेस्टर्न टाइम शुरू थिए थो। जेको ईस्ट में घटि थियो टाइम वधंदो थो वञे, वेस्टर्न टाइम घटि थिए थो। इन तरीक़े सां दुनिया जो टाइम अॻिते वधंदो थो वञे या घटि थींदो थो वञे, उहो हितां खां शुरू थिए थो। माण्हुनि जो हुजूम लॻो पियो आहे हर जॻह ते, माण्हू फ़ोटू कढाइण लाइ बेचैन आहिनि। सियाहती जॻह सां बहितरीनु ख़ूबसूरत जॻह आहे जेका सेंट्रल लंडन सां गॾोगॾु ग्रीनविच जो इलाइक़ो आहे उते उते वाक़िअ आहे। हीअ सेंट्रल लंडन खां घणो परे कोन्हे। साम्हूं सेंट्रल लंडन जी ख़ूबसूरती बिल्डिंगूं नज़र अचनि पियूं। लंडन बज़ार ख़ुदि हिकु नंढिड़ो शहर कोन्हे, त तमामु फैलियल शहर आहे, पर हीअ उनजो कुझु मख़सूस इलाइक़ो आहे जिते वॾी बिल्डिंगूं नज़र अचनि पियूं। ऐं हेॾा तव्हांखे शेफर्ड क्लॉक ॾेखारिया थो, जंहिंखे सिंधी में शेफर्ड खे बकरार चयो वेंदो आहे, माना बकरार वारो घड़ियाल, जिथां दुनिया जो टाइम शुरू थिए थो ऐं टाइम मुतन थिए थो। हीअ ॾिसो माण्हू कुते खे खणी आया आहिनि पंहिंजे कुल्हे ते। हीअ अंग्रेज़नि जी ख़ूबी आहे, हू कुते खे पंहिंजो उहो प्यारु कनि था जेको इंसान खे ई प्यारु कंदा आहिनि। हिननि में जानवरनि जी रिस्पेक्ट इज़त जो जेको मयार आहे उहो असांजी सोच ऐं गुमान खां वधीक आहे कि हर शइ खे स्पेशली सहारे खे इज़त ऐं एतिराम कनि था। हीअ तव्हांखे लंडन जी ब्यूटी ॾेखारिया हिकु चकर ॿीहर। ऐं हेॾा O2 अरीना आहे। O2 अरीना बेसिकली अंदरि वॾा स्टेज प्रोग्राम थींदा आहिनि, बिज़नेस जी मीटिंग थींदियूं आहिनि, शॉपिंग सेंटर, सिनेमा, घणो कुझु आहे। ऐं हीअ तव्हांखे जेको पाणी नज़र अचे थो हिन बिल्डिंग जे पोयां, इहो थेम्स रिवर आहे जेको लंडन जे शहर मां विच मां गुज़रे थो।